अॼु असीं यूनिट नंबर 6 में इकाई वारे तरीक़े जे बारे में पढ़ंदासीं। शयुनि जी मिलियल मुख़्तलिफ़ तादाद मां हिकु शइ जो मुल्ह लही पोइ कंहिं बि घुरिबल तादाद जी क़ीमत मालूम करण खे इकाई वारो तरीक़ो चइजे थो। पहिरीं हालत में असीं कंहिं हिकु शइ जी मिलियल क़ीमत मां साॻे क़िस्म जी घणियुनि शयुनि जी क़ीमत मालूम करणु सिखंदासीं। घणियुनि शयुनि जी क़ीमत मालूम करण लाइ फ़क़्ति हिकु शइ जे मुल्ह खे ओतिरी तादाद सां ज़रब करियूं था। मिसाल नंबर 1, हिकु पेंसिल जी क़ीमत 10 रुपया आहे। साॻे क़िस्म जी ॿिनि पेंसिलनि जो मुल्ह लहो। हल में असीं सभ खां पहिरीं हिकु पेंसिल जी क़ीमत 10 रुपया लिखंदासीं। हाणे असीं हिकु पेंसिल जी क़ीमत 10 रुपयनि खे घुरिबल तादाद जी क़ीमत मालूम करण जे लाइ 2 सां ज़रब कंदासीं। जॾहिं असां 10 खे 2 सां ज़रब कयोसीं त असांखे ज़रब पत 20 मिली, यानी साॻे क़िस्म जी ॿिनि पेंसिलनि जो मुल्ह 20 रुपया आहे। ॿी हालत में असीं मिलियल घणियुनि शयुनि जे मुल्ह मां साॻे क़िस्म जी हिकु शइ जी क़ीमत मालूम करणु सिखंदासीं। मिलियल घणियुनि शयुनि जे मुल्ह मां साॻे क़िस्म जी हिकु शइ जी क़ीमत मालूम करण लाइ असां शयुनि जे मिलियल मुल्ह खे शयुनि जी तादाद सां वंड करियूं था। मिसाल 4 किलोग्राम अंब 100 रुपयनि में मिलनि था। 1 किलोग्राम अंबनि जो मुल्ह छा आहे? सभ खां पहिरीं असीं 4 किलोग्राम अंबनि जो मुल्ह 100 रुपया लिखंदासीं। हाणे असीं 1 किलोग्राम अंबनि जो मुल्ह मालूम करण जे लाइ 4 किलोग्राम अंबनि जे मुल्ह 100 रुपयनि खे अंबनि जी तादाद यानी 4 किलोग्राम सां वंड कंदासीं। जॾहिं असां 100 खे 4 सां वंड कयोसीं त असांखे वंड पत 25 मिली, यानी 1 किलोग्राम अंबनि जो मुल्ह आहे 25 रुपया।